हुसैन सां मोहब्बत जी दावा करें तो सरदार अली शाह तोखे अर्ज़ करे या गाल बदल त हुसैन जी पैरवी कर सुभान अल्लाह हुसैन जी पैरवी करे त है बिसरी में दई सुभान अल्लाह हुसैन सां पैरवी करे हुसैन जी पैरवी कर हुसैन सां मोहब्बत अकीदत ही है दिल वाली सुभान अल्लाह अकीदत मोहब्बत हैदर इकरार शेर खुदा सां प्यार कर पर है दिल वालो सुभान अल्लाह ज़बान वालो ना हां ज़बान वालो ना सरदार अली शाह जो असा सुनन के मेणा मिला ता हैदर इकरार ना प्यार न कंदा हो ता हैदर इकरार शेर खुदा जे बच्चन सा प्यार न कंदा हो असा सुनन जेड़ो प्यार केर करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरदार अली शाह करे फेस अर्ज सरदार अली शाह करे फैसलो तवा कयो सुभान अल्लाह दादा जैसा मोहब्बत होती है जैसा प्यार होंदो आ त उन्हें जी निस्बत सा भी प्यार कबो ना सुभान अल्लाह जी बेशक अदा कुरान सा ता सा जो प्यार है कुरान सा जी हाने तवा सा है त कपड़ो पातो से इन ही ताके जो कपड़ो तवा कुरान के आनो सुभान अल्लाह हे ता पायो था वो पाइंदो जी जी छो अदा कुरान सा निस्बत थी है कुरान सा मस क्यों लगो कपड़ो पाक थी गयो सुभान अल्लाह साथी हाने इने जो एहतराम करना से जी जी अदब करना से हाने इन कपड़े के अखन ते रखी चुमदा से अखन ते रखी बुलंद हो सा चला है वो चुमदा से सरदार अली शाह ने करे गाल बुध त सिर्फ निस्बत थी वने असा उन के भी चुमदा सुभान अल्लाह हां उन्हें के भी पाक सरींदा छा सरींदा पाक पर जे सरदार अली शाह ने करे जे हैदर सा प्यार थी असा सुन के मेणा तो दे ताना तो दे तवा हैदर सा प्यार न कंदा हो तवा हुसैन सा प्यार न कंदा हो सरदार अली शाह अर्ज करे फैसलो तू कर सुभान अल्लाह तेरी गालिया सरदार अली शाह तो के बुधाए असा त हैदर सा एड़ो त प्यार कंदा हो एड़ी त निस्बत कर रखंदा हो जे हैदर जो मुजा प्यार दसो नालो भी बिना वजू जे असा सुनी को न खणदा हो सुभान अल्लाह बिना वजू नालो न खणदा बोले जे बच्चन जो भी नालो हसन अमीर हुसैन जो भी न खणदा हसन अमीर हुसैन जो शहजादो पीरन जो पीर दस्तगीर सुनो अब्दुल कादिर जीलानी है अब्दुल कादिर जीलानी जो भी नालो बिना वजू जे को न खणदा हो समझ में आई रहा है जी असा बिना वजू जे हैदर करार शेर खुदा है उन जे बच्चन जो नालो कोई भी दलायो जी तो सरदार अली शाह ने करे गाल बदल जे हैदर करार शेर खुदा जो असा बिना वजू जे नालो न खणदा हां तू मुदा जो हैदर करार शेर खुदा ला मोहब्बत जी दावा करे ऐ प्यार जी दावा करे जे कपड़ो निस्बत वालो थी वने तो उन्हें भी अठ ते रखी चुमंदा सुभान अल्लाह जे हुसैन सा मोहब्बत करे हैदर करार शेर खुदा ला मोहब्बत करे सरदार अली शाह करे त ता केतरा ही दिठा होंदा एड़ा मानो जे तवा जे इलाके में क्या तल घुमंदा होंदा जे के बेचारा के साइकिल भी कान होंदी पर जे के एमपी एमएलए सा निस्बत थी वेस 8 ॾींहं को महीने को साल को और बेचारा लैंड क्रूजर होंदा जो 5 घर में न होंदा ये आए ना जी पर सरदार अली शाह करे हे हैदर सा मोहब्बत करे उडो कुडो हथ में अचे सरदार अली शाह खुदा गवाह है के ते टोक ठठो न तो करे सरदार अली शाह हुसैन अली मकाम आई उन जे अबे जो शान बयान करे सुभान अल्लाह फैसलो तवा करो ये जे हैदर करार शेर खुदा सा प्यार हो जे तो कुरान नसीब थी दो सुभान अल्लाह कुरान अल्लाह चंगे सा चंगा निस्बत हो जे तो चंगाई थी दी सुभान अल्लाह बुरे सा निस्बत होंदी बुराई जी बुराई तो सरदार अली शाह करे जे सजो जो का मोहब्बत कयो हैदर करार सा कम वरी जो का तू दिस
हुसैन आली मकाम यजीद ज़ात छो न मिलायो सब का पेरिया यजीद बेनमाज़ी हो यजीद यजीद नशाई हो यजीद शराबी हो भंगोड़ो हो सरदार अली शाह अर्ज करे हुसैन पाक चयो त मुंहिंजो हथ पाक आ मुंहिंजो खून पाक आ सरदार अली शाह अर्ज करे त यजीद ज़ानी हो उथंद ई ऐलान करे माटे दी मां हिलाल कराई सुभान अल्लाह सरदार अली शाह जेको तो चवे पाण सियाणो आ हुसैन आली मकाम चयो इन जे हथ में हुसैन पाक जो हथ नहीं दो हुसैन पाक जो हथ नहीं दो तुझे हुसैन इन एड़े माण्हूअ खे हथ न दे त तूं ओड़ो कम न कर न हेॾा हुसैन पाक पंहिंजा शहज़ादा कुहाए छॾिया सिर्फ़ इन जे करे त बेदीन आहे यजीद बेदीन बेनमाज़िया ज़ानिया शराबिया नशाइया हुसैन पाक चयो इन पलीत जे हथ में हथ न ॾीबो पलीत जे हथ में न ॾीबो तो सरदार अली शाह करे ॻाल्हि ॿुध जे हुसैन पाक सां प्यार थी त पोइ तूं अहिड़ो कमु न कंदो कर जेको हुसैन कमु कयो न उहो कमु कंदो कर क़ुरान पढ़ंदो कर निमाज़ पढ़ंदो कर हैदरे करार शेर खुदा जी टे परी निमाज़ कदा थे छो त मुंहिंजा प्यारा दोस्तो सरदार अली शाह करे हैदरे करार शेर खुदा जे करे लथल सिज बि वापसि वरी अचे सुभान अल्लाह तूं निस्बत उन सां रखे थो रब पाक उन जो शान एॾो कयो आहे जे निमाज़ कदा थी वञे रब पाक लथल सिज बि वापसि कोई ॻाल्हि निमाज़ टे परी निमाज़ कहिड़ी निमाज़ सरदार अली शाह करे ॻाल्हि ॿुध हैदरे करार शेर खुदा निमाज़ पढ़ी तूं बि निमाज़ पढ़ हैदरे करार शेर खुदा क़ुरान पढ़ियो तूं बि क़ुरान पढ़ंदो कर हसन सरकार क़ुरान पढ़ियो तूं बि क़ुरान पढ़ंदो कर हसन सरकार निमाज़ पढ़ी तूं बि निमाज़ हुसैन आली मकाम त करबला जे मैदान में बच्चा बि कुहाए तोखे असांखे निमाज़ पढ़ी ॾेखारी सुभान अल्लाह हुसैन पाक जे लाइ जान कुर्बान निसार थो करे हुसैन जी पैरवी करना सुभान अल्लाह सरदार अली शाह के अर्ज कंदो खुदारा ये हुसैन सा प्यार तो करे त पोइ हुसैन जी पैरवी कंदो कर हुसैन जी पैरवी कंदे त अल्लाह भी राजी अल्लाह जो रसूल भी राजी त हैदरे करार शेर खुदा भी राजी सुभान अल्लाह दिल सारे करे सरदार अली शाह करे त हैदरे करार शेर खुदा सा मोहब्बत जी दावा तो करे ऐं असां के मेहणा सुनन के दे तो वो मुंहिंजा प्यारा दोस्तो सरदार अली शाह अर्ज़ करे उन का इहो त पुछ हैदरे करार सा मोहब्बत कंदो ही हैदरे करार सा प्यार कंदो ही त हैदरे करार शेर खुदा जे घणनि पुटनि खे मञींदो ही पुटनि खे मञींदो अरड़ह शहज़ादा अरड़ह शहज़ादियूं उन्हनि सभिनी मां घणनि खे मञींदो आहे पर सरदार अली शाह हीअं खणी चवे त जे हुसैन पाक जी शहादत बयान कंदो आहे त पोइ हैदरे करार शेर खुदा जा ॿिया बि त शहज़ादा करबला जे मैदान में शहीद थिया हुसैन पाक सां मोहब्बत करी थो उन जी शहादत बयान करी थो सरदार अली शाह तोखे ॿुधाए हुसैन आली मकाम जो पगदार हसन सरकार उन भी त शहादत मानी आहे उन जो भी त शान बयान कंदो कर चवे हैदरे करार शेर खुदा का प्यारा हुसैन पाक सां जो प्यारा ऐं उन जे लाइ जान मतो निसारा ये वरी चवे त हैदर जे पगदार बच्चे के न हसन सरकार के न मञींदुमि ऐं हुसैन जे पगदार के न मञींदुमि अदा पोइ इहा मोहब्बत जो बि न सही हैदर सां प्यार करे ऐं हैदर करार शेर खुदा जे पगदार पुट सां प्यार न करे उन जे बच्चन खे वरी घटि वधि गालियूं ॾे ॻाल्हाए इहो प्यार चइबो न सही सरदार अली शाह करे हैदर करार शेर खुदा जा बच्चा हसन हुसैन पाक सां करबला में भी शहीद थिया आहिनि
उन्हनि जी भी तारीफ़ कंदो कर, उन्हनि जो शान भी गाईंदो कर। दिल ठारे चो सुभान अल्लाह दर्द कया। ओ मुझा प्यारा दोस्तों मु किताब लिखियो शुजरे आले हैदर इकरार शेर खुदा। शुजरे आले हैदर इकरार शेर खुदा। उनमें 15 किताबन फिक़ह जाफरिया जे 15 किताबन मां हवाला देना है। तो फिक़ह जाफरिया वाला भी लिखियो अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली। ये दिल ठारे करे मोहब्बत जो इज़हार कर, मोहब्बत जो इज़हार कर। अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली। सरदार अली शार करे हसन सरकार भी पंजे पुत्र ते नाला रखिया, हुसैन पाक भी पंजे पुत्र ते नाला रखिया। सरदार अली शार करे इमाम ज़ैन जो असल नालो अलिया। हैदर इकरार शेर खुदा जो शहजादो हुसैन पाका। ये सरदार अली शार करे भाईरन होंगे नालन होंगे। छो तो मुझा प्यारा दोस्तों अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली करबला जे मैदान में सरदार अली शाह अर्ज करे हुसैन पाक ता उन्हनि भी पंहिंजी जानियूं नज़रानो पेश कयूं। ईअं न दिल ठारे सरदार अली शाह अर्ज करे तो हैदर जे शहजादे अबू बकर बिन अली जो भी शान बयान कंदो कर। करबला उन जी भी पढ़ंदो कर। उन्हें भी करबला जे मैदान में हैदरी खून बहायो आहे। ॿुधो थी तो अबू बकर बिन अली करबला जे मैदान में हैदर जो शहजादो कुर्बान थियो जी। ये हुसैन पाक जी तारीफ़ करे। हुसैन पाक जो बिरादर आहे अबू बकर बिन अली। तो पोइ उनजी भी तारीफ़ बयान कंदो कर नी। फिक़ह जाफरिया जे किताबनि मां साबित आहे 4 खां 5 किताब हिन वक़्त ते मूं वटि मौजूद आहिनि। जेको भी दोस्त ॾिसणु चाहे त मां ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। 4 खां 5 किताब हिन वक़्त बि मुंहिंजी गाॾी में मौजूद आहिनि। जेको भी दोस्त ॾिसणु चाहे त मां ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। 15 किताबनि मां हवालो ॾिनो आहे फिक़ह जाफरिया जी किताबनि मां अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली ऐं हसन सरकार जे असांजी तारीख़ में अबू हसन सरकार भी हैदर इकरार शेर खुदा जो पगदार पुत्र आहे। छा पगदार पुत्र? हाणे यार तव्हां असां वटि कीअं हूंदा भाउ ते नालो हुजे, सोट ते मासात ते नालो रखंदा आहियूं जी जी। पर हसन सरकार पंहिंजे भाइरनि जे मौजूदगी में छा पंहिंजे भाइरनि जे मौजूदगी में पंहिंजे भाइरनि जा नाला रखिया आहिनि अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली। करबला जे मैदान में हसन सरकार जा 5 शहजादा कुर्बान थिया आहिनि। अबू बकर बिन अली, उमर बिन अली ऐं हज़रत उस्मान पंहिंजी हयाती वफ़ात कई आहे। सरदार अली शाह अर्ज़ करे मूं ये किताब लिखियो आहे, ये किताब मुझे लिखियल आहे। शुजरे आल हैदर इकरार शेर खुदा फिक़ह जाफरिया जे किताबनि मां मूं साबित कियो आहे। हज़रत उमर फारूक खे ॻाल्हाईंदो हुई हैदर इकरार शेर खुदा पंहिंजे पुट जो नालो उमर बिन अली रखी करे दुनिया के ॿुधायो त मां हैदर इकरार शेर खुदा साहब सां प्यार कयां थो। हज़रत अब्बास खे तूं मञींदो आहे जंहिंजी तारीफ़ कंदो आहे हज़रत अब्बास, हज़रत अब्बास ईअं नी ॿुधंदो नी। हज़रत उस्मान, हज़रत अब्बास जो सॻो भाउ आहे। छा अमर मां सॻो भाउ आहे। उमर भी हैदर इकरार शेर खुदा जो शहजादो उमर बिन अली, इहो भी हज़रत अब्बास जो भाउ आहे। हिन जी मां हिकु आहे। सरदार अली शाह करे ही किताब हिननि मां किताब 4 खां 5 हिन वक़्तु मूं वटि मौजूद आहिनि। बाक़ी 7 किताब मूं वटि मौजूद आहिनि। जेको भी ॾिसणु चाहे मां ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। ही 15 किताबनि जा हवाला ॾिना आहिनि।
जिन्हें अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली 15 किताबनि मां फिक़्ह जाफ़िया जी किताबनि मां मौजूद आहे। सुभान अल्लाह। 15 किताबनि मां। ऐं हसन सरकार जा शहज़ादा 11 किताबनि मां। फिक़्ह जाफ़िया जी किताब 11 किताबनि मां। त हसन सरकार भी पंहिंजे पुटनि ते नाला रखिया। सरदार अली शाह अर्ज़ करे इमाम हुसैन अली मकामी बिन शहजादन ते नाला रखिया फिक़्ह जाफ़िया जी किताबनि। बिन किताबनि मां अबू बकर बिन हुसैन, बिन किताबनि मां उमर बिन हुसैन। फिक़्ह जाफ़िया जी किताबनि मां ही किताब भी मौजूद आहिनि, 4 किताब आहिनि। जंहिंजो तव्हां इमाम ज़ैनुल आबिदीन जेके चवंदा हो छा? इमाम ज़ैनुल आबिदीन। उनजो असुल नालो आहे अली, उनजी कुनियत आहे अबू बकर। उनजी कुनियत अबू बकर। सरदार अली शाह अर्ज़ करे सैयदना मोहम्मद बाक़िर जे पुट जो नालो भी उमर आहे। फिक़्ह जाफ़िया जी किताब में साबित आहे। हज़रत मूसा काज़िम जे शहज़ादे जो भी ऐं हिक शहज़ादी जो नालो, शहज़ादे जो नालो उमर बिन मूसा काज़िम, धी जो नालो आशा। हज़रत मूसा काज़िम फिक़्ह जाफ़िया जी किताब में मौजूद आहे। और किताब मौजूद आहे। जो को भी दोस्त ॾिसणु चाहे, मुनाज़िरो करणु चाहे, सरदार अली शाह हाज़िर आहे। छो त ही ज़बानी ॻाल्हि न आहे। हज़रत अली बिन हुसैन यानी इमाम ज़ैनुल आबिदीन 9 किताबनि मां उमर बिन अली इमाम ज़ैनुल आबिदीन फिक़्ह जाफ़िया जे 9 किताबनि मां साबित आहे त इमाम ज़ैनुल आबिदीन जे पुट जो नालो उमर आहे। 9 किताबनि मां साबित आहे। छो त मुख़्तसिर सरदार अली शाह, छो त असांखे टाइम हूंदा मुश्किल सां जेको आहे प्रोग्राम ॾींहं में 2-2 टे निकिरंदा वरी लेट सां देरि थी वेंदी आहे। हिन जे करे जेको आहे त टाइम मिलंदो कोन्हे। बाक़ी अलॻि एलाना जेको बि दोस्त ॾिसणु चाहे ऐं ॿियूं रिवायतूं बि अॻिते आहिनि। अब्दुल्ला बिन जाफ़र बिन अबी तालिब उन जे ॿिनि शहज़ादनि जो बि नालो फिक़्ह जाफ़िया जे किताबनि में हज़रत अबू बकर बिन अब्दुल्ला ऐं हज़रत माविया। फिक़्ह जाफ़िया जे किताबनि 6 किताबनि मां साबित आहे। किताब मौजूद है। पोइ दूजे खे जेके ॻाल्हाईंदो आहे ऐं तुंहिंजे इमामनि तो उन्हनि सां प्यार कयो आहे। जॾहिं सरदार अली शाह अर्ज़ करे ॻाल्हि ॿुध, जेके तूं 12 इमाम चवे थो 12 इमाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन्हनि जो थिए छा? अफ़सोस आहे जंहिंते हेॾे करार पंहिंजे पुट ते उमर बिन अली नालो रखे तूं उनखे ग़लति ॻाल्हाए। पोइ हाणे फ़ैसिलो तव्हां फ़ैसिलो कयो त हेदर जंहिंसां प्यार करे पंहिंजे पुटनि ते नाला रखे तूं उनखे घटि वधि ॻाल्हाए। अदा पोइ इहो हेदर सां प्यार आहे? न साईं जी, न साईं। इहो कहिड़ो प्यार आहे? पोइ सरदार अली शाह ईअं चवे थो मजबूरन अंदरि सण सां चवे थो जे हेदर सां प्यार हुजे या त क़ुरान नसीब थिए जे हेदर सां प्यार हुजे हा त निमाज़ नसीब थिए हा क़ुरान नसीब थिए हा। इहो डंडो कूंडो हथ में कोन चई त आम तव्हां मिसाल वठो, आम मिसाल दुनियावी मिसाल वठो। कंहिं बि चङे सां तुंहिंजी निस्बत थी वञे MP MLA सां त साल जे अंदरि लेन देन जो करोड़ रुपया अची था वञनि। हींअर जे हेदर सां निस्बत थी वञे ॿियो कुझु न अचे पर ईमान त अचे न। सॼी उमिरि जंहिंजो खाए थो, जंहिंजे नाले ते खाए थो, वरी उन सां वरी दगा थो करे। हींअर फ़ैसिलो तव्हां कयो। हैदर करार शरीफ़ जा पंहिंजे पुटनि जा नाला रखिया। हज़रत अब्बास जो भाउ आहे। पोइ सरदार अली शाह करे ॻाल्हि ॿुध, हज़रत अब्बास जे भाउ जो तारीफ़ करे थो, हुन जो शान ॻाए थो, हुन जे भाइरनि शान नथो ॻाए। हुन तुंहिंजो कहिड़ो थो कयो आहे? अबू बकर बिन अली तुंहिंजो कहिड़ो थो कयो आहे? हुननि जी तारीफ़ नथो कर न। पोइ हैदर करार शरीफ़ ख़ुदा सहाबा सां प्यार रखी करे तव्हां असांखे ॾेखारियो
छो तेरा सरकार अली शाह सरकार जो मता को तो फिर चवे तेरा इयो किया हिनन जे खुद किताबन में साबित है। हजरत अबू बकर सिद्दीक के पुछया हैदर इकरार शेर खुदा ने मादा पढ़ी है और सरदार अली शाह सरकार जो खुद फिके जाबने जो किताबन में साबित नु बटरे रिवायत नहीं है जेको भी तौर तरीको तवा दिसो पर अरे हैदर इकरार शेर खुदा से मोहब्बत है प्यारा सरदार अली शाह करे तो सरदार जा कहते अटैक न तो करे न सरदार अली शाह कहते टोक ठठोल तो करे सरदार अली शाह तो अर्ज करे त हुसैन पाक सा प्यार कर त हुसैन जे भाइरन सा भी प्यार कर सुभान अल्लाह। हैदर इकरार शेर खुदा सा प्यार कर त वरी हैदर इकरार शेर खुदा जैसा प्यार कयो आ तू भी उन सा प्यार कर सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक अम्मा बीबी सच्ची करो जो जनाजो पढ़ायो जेका हैदर इकरार शेर खुदा जनाजो पढ़ाए तू के घटवट गाला हैदर इकरार शेर खुदा जेको पांजे बच्चे हुसैन पाक जो निकाह पढ़ाए हजरत अबू बकर सिद्दीक के तू घटवट गाला अरे तू हुसैन पाक जगे इमाम करे मने थो वो पांजो निकाह हजरत अबू बकर सिद्दीक का पढ़ाए और तू ने के वडी घटवट गाला है तो चो पाजी किस्मत के तो सरदार अली शाह दे करे जे हैदर सा प्यार थी त हैदर जे बचरन जी भी तारीफ कंदो कर वरी हैदर करार शेर खुदा जे जैसा प्यार कयो तू भी प्यार कंदो कर सुभान अल्लाह। तो तेरा हैदर करार शेर खुदा असा जो ईमान आ जेको हैदर सा निस्बत रखंदो न अल्लाह तबारक व तआला उन जा बई जहान सुना कंदो ये न दिल ठारे करे गाल बुधो असा जो त ईमान यो आ त हैदर इकरार शेर खुदा जो बच्चो आ हसन मीर हुसैन सुभान अल्लाह क्या हसन मीर दुनिया वाला न मञनि त न मञनि उन जी मर्जी आ कोई रे हसन मीर हुसैन जिला तो बनोस बिल्ला को चवे हसन मीर हुसैन सैयद ना है तो बनोस बिल्ला अल्लाहु अकबर तुझी मर्जी आ प्रको हुसैन सा मोहब्बत की दावा करे वरी हसन सरकार के घटवट गालाए उन जे बच्चन के घटवट गाली दे सरदार अली शाह करे सुन्नी तो सरदार अली शाह के मुबारक दींदो त हैदर सा प्यार भी तुंजो त हैदर सा मोहब्बत भी तो सुन्नी है हैदर सा प्यार कंदे हैदर इकरार शेर खुदा जे सा प्यार कयो आ सुन्नी उन सा प्यार कंदो आ हैदर इकरार शेर खुदा नमाज सा प्यार कयो त सा सुन्नी नमाज सा प्यार कंदा हो हैदर इकरार शेर खुदा मुजा दर्द कुरान सा प्यार कयो त सा सुन्नी कुरान सा प्यार कंदा हो हैदर इकरार शेर खुदा पांजे बच्चन ते नाम रखी करे तिन यारन जा प्यार असा के सिखारियो त असा सुन्नी हैदर इकरार शेर खुदा जी निस्बत कंदे असा भी तिन यारन सा प्यार कंदा हो। तो सरदार अली शाह करे हर के किस्मत पर सरदार अली शाह करे त हजरत अबू बकर बिन अली भी करबला के मैदान में शहीद थिया सरदार अली शाह करे त हजरत अकील जे शहजादन का बाद में हैदर इकरार शेर खुदा जा शहजादा अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली करबला के मैदान में पांच हुसैन भा का जो पद शहादत जे ला इजाजत वठी करे करबला के मैदान में वेहन तो सरदार अली शाह करे उन का बाद में अब्दुल्ला बिन हसन जो हसन सरकार जो शहजादो उन का बाद में कासिम बिन हसन करबला के मैदान में शहादत मानी आ उन का बाद में कासिम सुने का बाद में वही अबू बकर बिन हसन उमर गाली मकाम था इजाजत करे करबला के मैदान में शहादत मानी आ दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तवा असा के हसनैन करीमन सा इश्क ए मोहब्बत रखण दी तौफीक अता फरमाए मु आज बेकार जो अर्ज करण अमा जो बुधन पांच बारगाह में कबूल मकबूल फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कुल पढ़ो अलम तो शरीफ कुल पढ़ो सभी